Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. सिंध हुकूमत बेटन ते नओं शहर अॾण लाइ NOC जारी करण बाद सियासत शुरू करे छॾी। वफ़ाक़ अञा बि सूबाई हुकूमत सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहे। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त ॾिंगी ऐं बुंडाड़ बेटनि ते असांजा ज़ाती ठिकाना आहिनि। नओं शहर अॾण सां सिंध खे ई फ़ाइदो थींदो। सभिनी ॾिठो त सिंध सरकार बेटनि लाइ मनसूबनि ते मंज़ूरी ॾिनी पहिरियां ऐं बाद में सियासत कई। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त सिंध में अटे सूदो आम वाहिपे जी शयुनि जे अघनि खे कंट्रोल करणु सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। सूबाई वज़ीर वफ़ाक़ ते इल्ज़ाम मरण बदिरां अवाम जा मसला हल कनि। पीपल्स पार्टी स्टील मिल्स जे 4,500 खां वधीक मुलाज़िमनि खे निकाली ॾियण जी मुखालफ़त करे छॾी। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त मुलाज़िमनि बदिरां न वज़ीर आज़म खे हटायो वञे। स्टील मिल्स जे हज़ारें मुलाज़िमनि जी जबरी बरतरफ़ी सदन मुआशी क़त्ल करणु बराबरि आहे। PTI हुकूमत खे मुलाज़िम जो मुआशी क़त्ल करणु न ॾिनो वेंदो। स्टील मिल्स जे मुलाज़िमनि तरफ़ां हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ अॼु एहतिजाज कयो वेंदो। मुल्तान इंतज़ामिया PDM के जलसे की इजाज़त ॾियण खां इनकार बाद किला कहना स्टेडियम सील करे छॾियो। स्टेडियम ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता कंटेनर्स रखी बंद। वॾी तादाद में पुलिस एहलकार मुक़रर। PDM तरफ़ां इजाज़त न मिलण बावजूद सूमर ते हर सूरत में जलसो करण जो ऐलान। नवाज़ लीग ऐं PP अॻवाननि जी मुल्तान आमद जारी। गिलानी हाउस में जलसे के हवाले से सलाह मशवरा किया वेंदा। जलसे में आसिफा भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, मौलाना फज़लुर रहमान ऐं ॿिया अपोज़िशन अॻवान शिरकत कंदा। पंजाब के वॾे वज़ीर जी ख़ुसूसी मुआविन फिरदौस आशिक़ अवान जो चवणु आहे त मुल्तान में जलसे के हवाले से कानून की हुक्मरानी के यकीनी बढ़ायो वेंदो। जेको भी परेशान कंदो उन जो कानूनी इलाज कयो वेंदो। PDM वारा ज़ाती सियासत लाइ अवाम जी ज़िंदगियुनि खे दाव ते लॻाए रहिया आहिनि। लाहौर के शरीफ मेडिकल कॉम्प्लेक्स में नवाज़ शरीफ और शहबाज शरीफ की अमड़ बेगम शमीम अख्तर की जनाज़े नमाज जूं तैयारियों मुकम्मल। नवाज़ लीग अॻवाननि ऐं मुख़्तलिफ़ सियासतदाननि सूदो वॾी तादाद में माण्हू जनाज़े नमाज में शिरकत लाइ पहुतल। बेगम शमीम अख्तर की जनाज़े नमाज के मौके ते सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। 500 खां वधीक पुलिस एहलकार मुक़रर। बेगम शमीम अख्तर जो मड़ अॼु सुबुह लंडन में लाहौर पहुचायो वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़िया और एवनफील्ड रेफरेंस में सज़ा ख़िलाफ़ नवाज़ शरीफ की अपीलुनि ते लिखत में हुक्मनामो जारी करे छॾियो। जस्टिस आमिर फारूक और जस्टिस मोहसिन अख्तर कियानी ते ॿधल बेंच गुज़िरियल ॿुधणी जो हुक्मनामो जारी कयो। नवाज़ शरीफ जो इश्तिहार लगाईंदड़ FIA ऑफिसर एजाज़ अहमद और तारीख़ 2 दिसंबर ते तलब। नवाज़ शरीफ जो तलबी इश्तिहार बरतानिया उमाणींदड़ परदेही खाते के ऑफिसर के भी तलब कयो पियो। अदालत पंहिंजे हुक्मनामे में चयो आहे त शाहिदनि जा बयान रिकॉर्ड थियण बाद नवाज़ शरीफ के इश्तिहारी करार ॾियण के हवाले से फ़ैसिलो कयो वेंदो। पाकिस्तान में कोरोना तेज़ी से वधण लगो। गुज़िरियल 24 कलाकनि में 45 मरीज़ हयातियूं विञाए वेठा। 3045 नवां केस ज़ाहिर। हैदराबाद के सिविल अस्पताल में वधीक हिकु मरीज़ कोरोना विघे फौत। फौती पीरसन वरियल जो तालुक उमरकोट से हो। मटियारी में कोरोना जा 14 नवां केस ज़ाहिर। मीरपुर ख़ास में वधीक 13 ॼणा वायरस जो शिकार। नौशेरो फिरोज़ में वायरस जा वधीक 12 केस ज़ाहिर थिया। पंजाब के इलाइक़े ज़ाहिर पीर में पनवाकिल वासी चैन औरतुनि खे मच्छी के शिकार लाइ घुराइण बाद जिनसी ज़्यादती जो निशानो बणाइण जो इंकशाफ। पनवाकिल में मुतासिर औरतुनि जूं घर भातियुनि सां गॾु एहतिजाज।
मुतासिर औरतुनि जो चवणु आहे त पंजाब में मच्छी जे शिकार जो ठीको ॾियारण लाइ घुरायो वियो, जिते 7 जवाबदारनि खे ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणायो। पनवाकिल पुलिस मामले जो केस दाख़िल करण खां इनकार करे छॾियो। मुतासिर औरतुनि ऐं संदनि वारसनि तरफ़ां जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। खैरपुर में बेदर्दी सां क़त्ल थियल ASI बिलावल वसाण जे क़त्ल केस में गिरफ़्तार 2 जवाबदारनि जो वधीक 7 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड मंज़ूर। पुलिस जवाबदार सरफराज़ राजपूत ऐं सकलैन शाह खे दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश कयो। अदालत ॿिन्ही जवाबदारनि खे वधीक जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿुधणी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां सिक्योरिटी जा ग़ैर मामूली इंतज़ाम। कराची जे डिफेंस फेज़ 4 वारे इलाइक़े में पुलिस जे शकी मुक़ाबले जो नोटिस न वरितो वियो। बंगले जी मालिक ऐं PTI अॻवान लैला परवीन तरफ़ां जुड़तू मुक़ाबले जो केस दाख़िल न थियण जी सूरत में अदालत सां राब्ते जो चिताब। लैला परवीन ऐं संदसि मुड़ुसु वज़ीर आज़म इमरान ख़ान खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे चयो आहे त पुलिस ॿुधाए त संदनि बंगले ऐं पाड़ेसरी जे घरनि में लॻल CCTV जा फुटेजिस छो ज़ाया कया विया। असांजे ड्राइवर मोहम्मद अब्बास खे अगवा करण बाद क़त्ल कयो वियो। जाली मुक़ाबले जो केस दाख़िल न थियो त अदालत सां राब्तो कंदासीं। पुलिस दावा कई आहे त मार्जिबल ड्राइवर मोहम्मद अब्बास जो दहशतगर्दनि सां राब्तो हो। गैंग जे मुख्य किरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं मोहम्मद अब्बास विच में राब्तनि जूं रिकॉर्डिंग्स भी मौजूद आहिनि। कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में गुज़िरियल ॾींहुं मुबैना मुक़ाबले दौरान 5 ॼणा मारिजी विया हुआ। गंबट में आपाशी खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा छॾाइण लाइ पुलिस जी मदद सां ऑपरेशन। इंतज़ामिया केतिरा ई घर ऐं दुकान ड्राहे पट करे छॾिया। ऑपरेशन दौरान रहवासियुनि ऐं अमलदारनि में मुंहुं मारी। आपाशी अख़्तियारियुनि जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते ग़ैर क़ानूनी कब्ज़ा हटाइण जे लाइ ऑपरेशन कयो पियो वञे। मुतासिरनि दाहियो आहे त हू वरहनि खां हिते तरसियल आहिनि। इंतज़ामिया नोटिस ऐं मुतबादिल जाइ ॾियण बिना ऑपरेशन करे साणनि ज़ुल्म कयो आहे। सकरन में कोरोना खां बचाव लाइ SOPs जी भञकड़ी ते दुकान बंदि कराइण तां इंतज़ामिया ऐं दुकानदारनि में मुंहुं मारी। इंतज़ामिया मुख़्तलिफ़ रस्तनि खे रुकावटूं रखी शहर बंदि करे छॾियो। वापारियुनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। DC सूदो ॿियनि अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। दुकानदारनि जो चवणु आहे त इंतज़ामिया बिना जवाज़ खेनि तंग करे रही आहे। SOPs ते अमल करण बावजूदि अजायो तंग कयो वञे थो। सिंध में रोलू कुतनि जो आज़ार न घटियो। सिजावल जे वार्ड नंबर 1 में रोलू कुतनि 2 मासूम भाइरनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो। नौशर फ़िरोज़ जे भेरिया सिटी में टाउन ऑफिसर नदीम सोलंगी ऐं UC जलबाणी जे सेक्रेटरी एहसान महर ख़िलाफ़ कुते ॾाहण जा केस दाख़िल। शहरियुनि जी फ़रियाद ते केस दाख़िल थियण बावजूदि गिरफ़्तारियूं न थियूं। सिंध जी हदुनि में ग़ैर क़ानूनी तौर दाख़िल थियण जी कोशिश दौरान गिरफ़्तार थियल 21 अफ़गानी शहरियुनि खे सखर डिस्ट्रिक्ट जेल मुंतक़िल कयो वियो। गिरफ़्तार अफ़गाननि में 16 ॿार भी शामिल। संदनि ख़िलाफ़ फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त कश्मीर भरिसां बलूचिस्तान सां मिलंदड़ सरहदी पटी ते 21 अफ़गाननि खे गिरफ़्तार कयो वियो हो। कश्मीर जी अदालत खेनि सखर डिस्ट्रिक्ट जेल मुंतक़िल करण जो हुकुम ॾिनो। सिंध समूरी सोन सिंध सॼी सुरहाण मौज भरियो महिराण सदा वसे सिंध में। जीअं त असां टाइम न्यूज़ वारनि जा बेहद शुक्रगुज़ार आहियूं। कराची असांजी सिंध आहे, उन जे लाइ असांजो आख़िरी कतरो बि क़ुर्बान थी वञे त क़ुर्बान कंदासीं। हिक ॿिए जा सभु बाज़ू बणिजी अॻिते वधंदासीं, सिंध न ॾींदासीं। असां चैनलनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं त उहे अची हिनखे असांजी सकाबत टोपी अजरक खे ऐं जेके कराची सिंध असांजी जिंद आहे खे मल्हाइनि था, असां उन्हनि सां गॾु आहियूं ऐं साथ आहियूं। इहो प्रोग्राम ईअं मल्हाईंदा रहंदासीं। ख़ुशि हुजनि ही मारू मुंहिंजा जीअन सिंधी सारा, क़ाइम दाइम सदा हुजनि हिन सिंध जा नूरी नज़ारा।
अल्लाह असांजी सिंध हुजे आबाद। ओ तुमी मोर माण्हू प्यारा, ओ सिंधी टोपी अजरक वारा। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सॾ ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 डिसेंबर ते क़ौमी कार्ड मल्हाइण लाइ जागरता तक़रीबन दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध मड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़्म जो इज़हार। गंबड़ जी अस्पताल में पहिरियों भेरो ताज़े ॼावल ॿार जे ट्यूमर जो कामयाब ऑपरेशन। गिम्स में डॉक्टर्स जी टीम 4 ॾींहं अॻु ॼावल ॿार खे वेहक वारी जाइ में ट्यूमर जो ऑपरेशन कयो। डॉक्टर्स जो चवणु आहे त ताज़े ॼावल ॿार जो वज़न सिर्फ़ु 2 किलो हो। कामयाब ऑपरेशन बाद ॿारड़े जी सिहत में सुधारो अचणु लॻो। न्यूज़ीलैंड में पाकिस्तानी स्क्वाड जे हिक ॿिए मेंबर खे बि कोरोना थियण जी तस्दीक। स्क्वाड में मुतासिर रांदीगरनि जो अंग 7 थी वियो। PCB ऐं न्यूज़ीलैंड क्रिकेट इंतज़ामिया में राब्तनि बाद क्राइस्ट चर्च में मौजूद क़ौमी स्क्वाड जे आइसोलेशन में नरमी कई वई। पाकिस्तानी स्क्वाड खे ट्रेनिंग जी इजाज़त ॾियण जे हवाले सां फ़ैसिलो ईंदड़ हफ़्ते कयो वेंदो। ऐं ईरान तरफ़ां सीनियर एटमी साइंसदान मोहसिन फ़खरी ज़ारा ते क़त्ल जो पलांद वठण जो ऐलान। साइंसदान मोहसिन फ़खरी दोमांद वारे इलाइक़े में हमले दौरान मारिजी वियो हो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे अस्करी सलाहकार हसन देगान जो चवणु आहे त हमले में जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि खे तूफ़ान जहिड़ो धकु हणंदासीं। ईरानी परदेही वज़ीर जवाद ज़रीफ़ वाक़े खे रियासती दहशतगर्दी करार ॾींदे चयो आहे त हमले में इसराइल जे मुलविस हुजण जा इशारा मिलिया आहिनि। ज़ाहिर थिए थो त हमले जा ज़िम्मेवार जंग लाइ केतिरो बेचैन आहिनि। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं, तफ़सीली ख़बरूं शामिल कयूं था हिन ब्रेक खां।